बुकेरा शरीफ एसएसपी टनोल हयार अबरेज अली अब्बासी जे सख्त हुक्मनामे खां पोइ बुकेरा शरीफ पुलिस जी हद अंदर मंशियात फरोशन खिलाफ कार्रवाइयूं तेज करे छॾियूं। दाद जरवार मोरी वेझो कार्रवाई करे हिक ॼणे रामचंद कोहली खे गिरफ़्तार करे वरितो, जॾहिं त ॿियो जवाबदार एजाज खासकेली फरार थी वियो, जॾहिं त जवाबदार खां 40 लीटर कचो शराब हथ करण जी दावा कई वई आहे। ॿिए पासे बुकेरा शरीफ पुलिस मुख्फी जे इतलाउ ते कार्रवाई कंदे दोस्त अली दल खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां मेन पुड़ियूं हथ करे वरितियूं, जॾहिं त मंशियात फरोश रज़ाक दाऊदानी पुलिस खे ॾिसी फरार थी वियो, जंहिं ख़िलाफ़ मंशियात एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो आहे। जॾहिं त एसएचओ सावण खान कल्होड़ो ऐं वॾो मुंशी तोसीफ़ आराइन जो चवणु आहे त हद अंदर कंहिं बि मंशियात फरोश खे बख़्श न कयो वेंदो, भले केतिरो बि बाअसर छो न हुजे। हद अंदर जिते बि मंशियात जो विकिरो हूंदो, इतलाउ मिलियो त उते सख़्त कार्रवाई करे केस दाख़िल कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।